मटियारी में गुज़िरियल ही मटियारी लॻताल के मटियारी जे 5000 आबादी वारे क़दीमी ॻोठ ग़ुलाम हैदर जोयो जे रहवासियुनि इमरान ख़ान जोयो, ज़ुल्फ़कार जोयो ऐं कामरान जोयो जी अॻवानी में सभई रहवासियुनि ॻोठ खे सुई गैस जी सहूलियत न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि इमरान जोयो, हाजी वसीर गुलखास केली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 5000 आबादी वारो तालुको मटियारी जे क़दीमी ॻोठ ग़ुलाम हैदर जोयो अॼु जे जदीद दौर में बि सुई गैस जहिड़ी सहूलियत तां महरूम आहे। जॾहिं त पाइपलाइन हणण बावजूद बि गैस जी सहूलियत मुयसर नाहे। हिन जो त असां DC मटियारी जे चूंडियल नुमाइंदनि MPA मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान, MNA मखदूम जमीलुज़्ज़मान, सीनियर सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह ॼामोट, MNA मोहतरमा शगुफ्ता जमाली साहिबा ऐं वज़ीर आला सिंध खां अपील था करियूं त नोटिस वठी ॻोठ ग़ुलाम हैदर जोयो खे सुई गैस जी सहूलियत ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।